नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी प्रेस क्लब आॾो जमियत उलमा इस्लाम यूनिट ॻोठ रब रखियो सोलंगी जे अॻुवाण सदाम हुसैन सोलंगी, मंठार अली सोलंगी समेत ॿियनि जो नटन उर्स में सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो। इन मौक़े ते अॻुवाण ॿुधायो त असां राति देर सां नौशरो फेरोज़ मां JUI जो जलसो करे वापसि ॻोठ अची रहिया हुआसीं त भरिया सिटी रोड़ी कैनाल भरिसां नामालूम 5 हथियारबंदनि असां मथां सख़्त तशद्दुद कंदे मोटरसाइकिल रोक रक़म फुर करे विया आहिनि। हिननि चयो त असांजे हिन लिंक रोड ते 50 खां वधीक ॻोठ आबादनि सभई ॻोठाणा शाम जो वापसि पंहिंजे ॻोठ तरफ़ वेंदा आहिनि त हिननि फ़ौरन जो शिकार थियनि था, जॾहिं त भरिया सिटी जे ॿिनि मुख़्तलिफ़ लिंक रोडनि ते गुज़िरियल 2 महीने खां 15 ॾींहंनि खां वधीक फुरनि जा वाक़िया पेश अची चुका आहिनि, जिन जी रिपोर्ट भरिया सिटी थाणे ते दाख़िल हुजण बावजूदि पुलिस ॾोहारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई आहे। भरिया सिटी जे लिंक रोड ते ॾोहारी सरेआम फुरूं करे रहिया आहिनि, पर SHO भरिया सिटी कख भञी बीणो न कयो आहे। हिननि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो आहे त DSP भरिया ऐं SHO भरिया सिटी खां अहिड़े बदअमनी फुरनि जे वाक़िअनि जी फौरी तौर सख़्त पुछाणो करे ॾोहनि ते ज़ाब्तो आंदो वञे, असांजो फुरथियल सामान वापसि करायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।